नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो जे हद दर्स थाणो दर्स शहर में हर रोज़ ॾुआरियुनि जो ॾोह हफ़्तो अॻु दर्स शहर जे राहकू जलाल अबड़ो जी भलोड़ बकरी ॾींहुं जो 1:58 ते अचानक गुम थी वई। वल चारींदड़ ॻोल्हा जारी करे छॾी। भॼ डुक ते न लभण ते दर्स थाणे ते एनसी दाख़िल कराई। पाड़े में पुछा गाछा कंदो ॾस पतो मिलण मायूस थी दर्स ते लॻल पेट्रोल पंप जी मूवी चेक कराई। पंप भरिसां वेठल चांडिया ऐं डूंग बिरादरी जे जवान बकरी चोरी करे रवाना थियण ते हमरा ज़ाहिर थी पिया, जंहिंखे मूवी मुताबिक़ दर्स पुलिस गिरफ़्तार करे वरितो। इलाइक़े जे अमन पसंद नेक मर्द पुलिस वटि पहुची राजूणी फ़ैसिलो करण लाइ धुरियुनि खे राज़ी करे वरितो आहे। भाॻे जलाल अबड़ो जो चवणु आहे त जंहिंखां पोइ हिकु चकर न बल्कि 2 चकर फ़ैसिलो कयो वियो। मूवी चेक कई वई। चङनि मुड़ुसुनि जवाबदार धुर खे ॾोहारी करार ॾिनो आहे, जिते 8 ॾींहं जे जवाबदार धुर मोहलत घुरी वरिती। हिकु राति में बकरी क़त्ल करे दर्स शाख जे कप ते उछलाई वई। जॾहिं त उछलायल बकरी जी ख़बर जी खनक पवण ते जाइ वारदात ते दर्स पुलिस पहुती। नेक मर्द खां पिणु मालूमात वठण खां पोइ 2 जवाबदार गिरफ़्तार करे जांच शुरू करे छॾी आहे। मालिक एहतजाज कंदे चयो आहे त बेज़ुबान कहिड़ो कसूर कयो, मूंसां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।